कराची खां ख़बर अवां ताईं पहुचाईंदासीं, जिते मंगो पीर वारे इलाइक़े में हथियारबंदनि जी फायरिंग में वाटर बोर्ड जो ऑफिसर मारिजी वियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। कराची खां मंगो पीर वारे इलाइक़े में हथियारबंदनि जी फायरिंग में वाटर बोर्ड जो ऑफिसर मारिजी वियो आहे। अवां खे ॿुधायूं पिया त पुलिस जो चवणु आहे वाटर बोर्ड जे ऑफिसर फुरकान अख्तर खे हब रिजर्व वाटर बोर्ड कॉलोनी में क़त्ल कयो वियो आहे। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर अब्दुल्ला सोलंकी। जी अब्दुल्ला, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मंगो पीर थाने जी हद में वाटर बोर्ड जे ऑफिसर खे फायरिंग करे क़त्ल कियो आहे, जॾहिं त हीउ वाक़ियो हब रिजर्व वाटर बोर्ड जी कॉलोनी में थियो आहे। जॾहिं त उन मामले जे हवाले सां पुलिस ॿुधायो आहे त हीउ जेको मामलो आहे सवाल जांच मूजिब त टारगेट किलिंग लॻी रहियो आहे। जॾहिं त मारिजी वियल जेको वाटर बोर्ड जो इंजीनियर आहे उनजी सुञाणप मोहम्मद फुरकान अख्तर नाले थी आहे, जेकी 42 सालनि जो आहे। जॾहिं त वाटर बोर्ड में सब इंजीनियर तौर जेको ख़िदमतूं ॾींदो रहियो हो। जेखां पोइ जेको आहे सो वाक़िए वारी जाइ तो 9mm जा पिस्तौल ऐं 2 जेको आहे खोल पिणु बरामद थिया आहिनि। जी अच्छा अब्दुल्ला, गॾोगॾु ॿुधाइजो, कराची में बफर ज़ोन वारे इलाइक़े में घर मां हिकु ॼणे जो फाहो खाधल लाश हथ आयो आहे। इन हवाले सां छा तफ़सील आहिनि? बिल्कुल, ही बफर ज़ोन वारे इलाइक़े ऐं थाणे जेको तैमूरी आहे उनजे इलाइक़े में हिकु घर जे अंदरि फाहो खाधल लाश हथायो आहे, जंहिंजी सुञाणप 40 वरनि जी पीर बख़्श तौरु कई हुई आहे। जॾहिं त मड़ अस्पताल मुंतक़िल कयो आहे। जॾहिं पुलिस मूजिबि त वधीक जांच करे रहिया आहियूं त हीउ जेको लाश बरामद थियो आहे उनजी सुञाणप छा आहे ऐं उन सां गॾु जेको आहे उनजो कहिड़ो रीज़न हुयो। पर जेको शुरूआती जांच मूजिबि ॿुधाए पियो वञे त जेके वारस आहिनि उनजा ॿुधाइनि पिया त हीउ फाका कशी वारे दौर में ऐं गुरबत वारे हाल में न जेको आहे पंहिंजो पाण फाहो खाधो आहे। वॾी महिरबानी नाज़िन। कराची खां अब्दुल्ला सोलंकी तफ़सील ॾिना आहिनि।